अस्सलाम वालेकुम सभिनी दोस्तनि खे ईद मुबारकूं। सभिनी दोस्तनि खे रमज़ान जूं ईद उल फितर जूं मुबारकूं हुजनि। मुंहिंजे तरफ़ां वफ़ा यासिर जे तरफ़ां सॼी टीम जे तरफ़ां सभिनी दोस्तनि खे ईद मुबारकूं। जेके बि मुंहिंजा फ्रेंड आहिनि, चाहींदड़ आहिनि, जेके बि दोस्त जिथे बि ॾिसनि था, सभिनी दोस्तनि खे ईद मुबारकूं। उमेदु हूंदी जिथे बि हूंदा हुए ख़ुशि ऐं आबाद हूंदा हुए। दोस्तो ॿियो ॿुधायो, जेके मुंहिंजी वीडियो ॾिसंदा ऐं जेके लाइक फॉलो कंदा, शेयर कंदा, जेके बि मुंहिंजा फेसबुक फ्रेंड आहियो, सभु ख़ुशि हूंदा, जिथे बि हूंदा ख़ुशि ऐं आबाद हूंदा। सभिनी दोस्तनि खे, तव्हांजी फैमिली खे, तव्हांखे, तव्हांजे चाहींदड़नि खे, परस्तारनि खे, जेके पाकिस्तान खां ॿाहिरि आहिनि, पाकिस्तान में आहिनि, सभिनी दोस्तनि खे दिलि जी गहराइनि सां ईद मुबारक हुजे। ऐं उमेदु हूंदी जिथे बि हूंदो पंहिंजे प्यारनि सां ख़ुशि ऐं आबाद हूंदो। दोस्तो ॿियो ॿुधायो, हाल वाल ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? पंहिंजी राय ज़रूरु ॾींदो ऐं कमेंट करे पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। ऐं वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी। थैंक यू।